इंडस स्क्रिप्ट जे उनवान हेठ मोहन जे दड़े ते 3 ॾींहनि वारी आलमी क़ानफरंस शुरू थी वई। सिंध जे सकावत खाते तरफ़ां करायल 3 ॾींहनि वारी क़ानफरंस जो इफ़्तिताह सकावत खाते जे सेक्रेटरी अकबर लगानी कयो। क़ानफरंस में जापान, जर्मनी, अमेरिका, इटली, डेनमार्क, फ्रांस मां आयल माहिरनि शिरकत कई। पाकिस्तान सां ताल्लुक़ रखंदड़ माहिर ऐं स्कॉलर डॉक्टर फरज़न मसीह, डॉक्टर साजिद हुसैन खान, डॉक्टर नदीम शफीक, डॉक्टर अस्मा इब्राहिम, डॉक्टर कासिद मलाह पिणु क़ानफरंस में शिरकत कई। क़ानफरंस जे पहिरें ॾींहं ते अमेरिका खां आयल माहिर डॉक्टर जोनाथन मार्क नाइट ॻाल्हाईंदे चयो त मोहरनि ऐं ॿियनि क़दीमी आसारनि ते उकिरियल लिखत सिर्फ़ सिंधु दरिया सां लॻंदड़ आबादी वटां ई मिली आहे। हुन चयो त गंगा ऐं ॿियनि दरियाहनि जा इलाइक़नि में अहिड़ो को बि रुझान न ॾिठो वियो आहे। सकावत खाते जे सेक्रेटरी अकबर लगारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मोहन जे दड़े जी ॿोलीअ खे सम्झण लाइ हीअ पहिरीं क़ानफरंस आहे। इन खां अॻु का बि अहिड़ी कोशिश न कई वई हुई। डॉक्टर मार्क नायर चयो त हिनखे इहो मथां जेका जिते सिम आहे मिटी उहा रोड़े उते कचियुनि सिरनि सां फर्श ॿधी छॾियो, कचियुनि सिरनि सां फर्श ॿधी छॾियो ऐं जेके दीवारूं आहिनि, जेके पुराणियूं दीवारूं आहिनि, मोहन जे दड़े जी जेका ओरिजिनल दीवार आहे उनखे कचियुनि सिरनि सां हिकिड़ी अॻियां पटी ॾेई छॾियो त उहा महफ़ूज़ थी वेंदी। ईअं असां कयो आहे केतिरनि जॻहियुनि ते, तव्हां हाली ॾिसो। आज से 100 साल पहले मोहनजोदड़ो की खुदाई का काम शुरू हुआ था, एक्सकवेशन। अब ये फर्स्ट टाइम मोहनजोदड़ो के स्क्रिप्ट पे एक इंटरनेशनल कॉन्फ्रेंस हो रही है। स्क्रिप्ट का मतलब है कि उनकी जो रस्मुल ख़त है, मोहनजोदड़ो की लिखाई, ये इतने मोस्ट एडवांस्ड और अर्बनाइज्ड किस्म की सोसाइटी थी कि आज से 5000 साल पहले यहाँ पर जो शहरी निज़ाम था वो उस ज़माने में दुनिया में कहीं नहीं मिलता। ये तहरीर हम अभी स्टडी कर रहे हैं कि किस तरह इसको तर्जुमा कर जाएं। जब तक दो मुख्तलिफ ज़बान के कोई डॉक्यूमेंट नहीं मिला, जैसे मिस्र में मिला, जैसे ईरान में मिला, उस दिन तक हम इसकी तर्जुमा नहीं कर पाएंगे। तो अभी हम तलाश कर रहे हैं उस जैसे ना डॉक्यूमेंट, मगर नहीं मिला। तो इसके लिए और खुदाई होना चाहिए, इसके लिए और रिसर्च होना चाहिए। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।